नौशरा फ़िरोज़ खां रिपोर्ट करे रहियो आहे अता हुसैन समो। नौशरा फ़िरोज़ वेझो ॻोठ मीर मोहम्मद चांडियो जे रहवासण नौजवान नारी कौसर चांडियो पंहिंजे भाउ सां गॾु प्रेस क्लब पहुची मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त मुंहिंजे भाउ खे अल्लाह बख़्श चांडियो वारनि पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां संग ॾेई परिणायो हो। तंहिं वक़्तु आउं नंढी हुअसि। हाणे मुंहिंजी संग घुरी रहिया आहिनि पर मां उते शादी करणु नथी चाहियां। हुन चयो त मुंहिंजे इनकार करण ते हाणे अल्लाह बख़्श चांडियो, वाहिद बख़्श सजाद ऐं मुंहिंजा भाउ राकिब चांडियो वारा ज़बरदस्ती अता मोहम्मद चांडियो सां शादी कराइण चाहिनि था, जेका वॾी ज़्यादती आहे। जिन हिकु हफ़्तो अॻु मिछाणी में मुंहिंजे मामे अली हसन चांडियो जे घरां मूंखे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण जी कोशिश कई ऐं तशदुद बि कयो। ॻोठाणनि जी मुदाख़लत ते मूंखे छॾियो वियो। हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। हुन वधीक चयो त मां अता मोहम्मद चांडियो सां शादी नथी करणु चाहियां छो त हू मवाली ऐं जुआरी आहे। ज़बरदस्ती शादी कराई वई त पोइ मां पाण खे मारे छॾींदसि। उन लाइ आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशरा फ़िरोज़, सेशन जज नौशरा फ़िरोज़ खे अपील थी करियां त तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे मुंहिंजे पीउ, मामे ऐं ॿियनि माइटनि ते दाख़िल कूड़ा केस ख़तम कया वञनि।